यकमुश्त हिकिड़ो आवाज़ निकितो आहे त इहा तहरीक जी कामयाबी जी वॾे में वॾी निशानी आहे। तहरीकूं हलंदियूं आहिनि, सदियूं हलंदियूं आहिनि, साल हलंदियूं आहे। 15 ॾींहं हिननि खे 38 ॾींहं मूंखे थिया आहिनि हुते हाईकोर्ट बार में। अञा त हुण वधी आहे, अञा त शुरूआत आहे, अञा त तहरीक अॻिते हलंदी इंशाअल्लाह ताला। केनालनि जो फ़ैसिलो फेडरल गवर्नमेंट खे वापसि करणो पवंदो, पीपल्स पार्टी खे पंहिंजे सिंधी अवाम सां बीहणो पवंदो। जे न त उन्हनि ॿिन्ही खे त चेतावनी आहे त तव्हांजो जीअं उर्दू में चयो तुम्हारी दास्तान भी न होगी दास्तानों में। फेडरल गवर्नमेंट नवाज़ लीग खे ऐं पीपल्स पार्टी खे चवंदो तुम्हारी दास्तान भी न होगी दास्तानों में। ईअं माण्हू तव्हांखे विसारे छॾींदा त माना ॻाल्हि कबी त हुई का पीपल्स पार्टी, ॻाल्हि कबी सिंध को एॾो रिएक्ट कंदी। हिन ते सिंध जी धरती ते दरिया ते को कंप्रोमाइज़ कोन्हे ऐं तहरीक कामयाबु थींदी। इन जो मिसाल इहो आहे त सिंधी जीअर आहे या तहरीक जी कामयाबी आहे। आख़िरी सिंधी जेसि ताईं जीअरो आहे दरिया बंदि करणु जब तख्त उठाए जाए